नाज़रीन, सुल्तान कोट में भी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मौके ते रैली कढी वई, जॾहिं त घरनि ऐं मस्जिदुनि खे रंगीन बतियुनि ऐं सावन झंडनि सां सींगारियो वियो। तफ़सील अमीर जान चांडियो जी रिपोर्ट में। हर साल जियां हिन साल भी सॼे मुल्क जियां सुल्तान कोट ऐं आस पास वारा इलाइक़नि में भी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सुल्तान कोट ऐं आस पास वारा इलाइक़नि में वॾियूं रैलियूं महफ़िलूं मुनक़द कयूं वयूं, जंहिंमें आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वॾे अंग में भरपूर शिरकत कई। वधीक रैली में शरीक माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह, आका जो मिलाद आहे, ॾाढी ख़ुशी थी असांखे, वधि में वधि घणी ख़ुशी थी आहे ऐं मिलाद सभु मुस्लमाननि खे मल्हाइणु खपे। हे ॾींहुं न अचे हा त असां बि न हुजूं हा, महबूब जे अचण जे करे हे ॾींहुं असांखे अलाह नसीब कयो। असां ॾाढा ख़ुशी मल्हायूं था। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांजे हिन ॻोठ कादिरपुर में गुज़िरियल कमोबेश 25 सालनि खां ई मिलाद शरीफ़ जो जुलूस थिए थो पियो। अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो अमन सां जुलूस थींदो आहे, पुरअमन थींदो आहे। असां गॾिजी करे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे जेको आहे मिलाद मल्हाईंदा आहियूं। उन्हनि जा जेके असांजे मथां किरोड़े अहसान आहिनि, किरोड़े थोरा आहिनि, उन्हनि जे सदक़े में असांखे ईमान मिलियो। उन्हनि असांखे ईमान जी दौलत अता कई। उन्हनि ई जेको आहे त असांखे आख़िर जी तयारी जो जेको आहे त उनजो ज़हन ॾिनो। उन्हनि ई जेको आहे त असांखे इहो ॿुधायो त अल्लाह हिकु आहे। उन्हनि ई असांखे ॿुधायो त अॻिते हली करे तव्हां जेको कुझु हिते सुठो कयो था या बुरो कयो था, उनजो जेको आहे तव्हांखे हिसाबु किताबु ॾियणो पवंदो। सभु रसूलुल्लाह जे इश्क में आया आहिनि। इंशाअल्लाह ताला असां ते अल्लाह करीम जी महिरबानी आहे। जेतिरे तक असांजी सिसी में साहु आहे, असांजे बचड़नि में साहु आहे, महबूब करीम जो मिलाद मल्हाईंदा रहंदासीं। सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जा जेके बि ख़ातिम आहिनि, मुरीद आहिनि, जेके बि हिते आहियूं, सभु हुन जा ग़ुलाम ख़ातिम मुस्तफ़ा जा आशिक़ आहियूं। हो गुलड़न के खिंडायण वारा, पंज सहन सजायण वारा, गुलड़न के खिंडायण वारा, पंज सहन सजायण वारा, लख बार मुबारक तोखे मिलाद मल्हायण वारा। जी बिल्कुलु, तव्हां हिन में रैली में शरीक माण्हुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवण था जेको अॼु जो ॾींहुं आहे, असां ईद खां वधीक हिन ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन अली नवाज़ चांडियो सां गॾु अमीर जान चांडियो, आवाज़ TV, सुल्तान कोट।